الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا. رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا. يوم يقوم الروح والملائكة صفا لا يتكلمون إلا من أذن له الرحمن وقال صوابا. ذلك اليوم الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا. إنا أنذرناكم عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا. صدق الله العظيم. صدق اللہ العظیم. سبحان اللہ. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ جے نالے ساں، ہن پاک پروردگار جے نالے ساں جیکو گھणو مہربان نہایت رحم فرمائण وارو ہے. मूंखे ॾिसण तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे मैं विश कुरैशी तरफ़ां अस्सलाम वालेकुम. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. सलाम रमज़ान सां गॾु हिकु ॿियो रोज़ो तव्हां सभिनी सां गॾु गुज़री रहियो आहे. आख़िरी रोज़ा आहिनि रमज़ान शरीफ़ जा, रमज़ान मुबारक जे महीने जा. 27 रोज़ो आहे अॼु. कल्ह जेका शब असां गुज़ारी, ॾाढी ख़ूबसूरत शब, ॾाढी प्यारी शब, उहा शब जंहिंजे लाइ छा ई अल्फाज़ इस्तेमालु कजनि, उहा शब जंहिंमें क़ुरान पाक जो नुज़ूल आहे. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. अॼु न सिर्फ़ु उहा शब असांखे नसीब थी, पर अॼु जुमो बि आहे ऐं जुमतुल विदा बि आहे. अॼोको ॾींहुं हीउ ख़ूबसूरत ॾींहुं. ऐं उहा जॾहिं शब जी ॻाल्हि कजे त उन शब ते जॾहिं मां वापसि वञा थी त मूंखे तारीख़ ॿुधाए थी त पाकिस्तान जी आज़ादी जो जेको ॾींहुं आहे उहो बि 26 ऐं 27 जे दरमियान जी ई राति हुई जंहिंमें पाकिस्तान आज़ादु थियो. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. अॼु उहो बाबरकत ॾींहुं आहे जंहिं जूं बरकतूं असां सां गॾु, मूंसां गॾु तमामु मूंखे ॾिसण वारा तमामु हिते मौजूदु, उन्हनि जे दिलनि में, उन्हनि जे घरनि में उहे बरकतूं शामिलु थी रहियूं आहिनि. क़ुरान पाक जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त नज़र अचे थो त हीउ उहो कलाम आहे जेको अल्लाह जो कलाम आहे. क़ुरान पाक खे क़ुरान हकीम बि चयो वियो. हीउ उहो क़ुरान पाक आहे, हीउ उहो मुक़दस किताब आहे जंहिंमें तव्हांजी तमामु तकलीफ़ुनि जो राज़ बि लिखियलु आहे. तव्हांजूं तमामु तकलीफ़ूं दूर थी रहियूं आहिनि. हिकमत जो किताबु चयो वियो, हिदायत जो किताबु चयो वियो. उन किताब जो नुज़ूल, उहे पहिरियूं आयतूं हिन राति उन जो नुज़ूल थियो. क़ुरान पाक जेको जेकॾहिं कंहिं पहाड़ ते थिए आहे, कंहिं जबल ते थिए आहे नाज़िल, त उहो जबल रेज़ा रेज़ा थी वञे हा. उहो वक़्तु
उहा जाइ, गारे हिरा जो वो मुक़द्दस उहा जाइ, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़याम करणु, जिब्राईल अलैहिस्सलाम जो अचणु ऐं क़ुरान पाक जी पहिरीं आयतुनि जो नुज़ूल थियणु। छा ही वो ख़ूबसूरत वक़्तु आहे, छा ही उहा ख़ूबसूरत राति आहे। ऐं वरी छो त असां आख़िरी अशरे में मौजूदु आहियूं, ताक राति, हिकु राति जेका तव्हां ई मूंखे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इबादतुनि में मशगूल हूंदे नसीब थी। अल्हम्दुलिल्लाह काफ़ियुनि जॻहियुनि ते लैलतुल क़दर जो इशारो, हूअं त इहो ई असां तव्हां ई मां बख़ूबी सुञाणियूं था त लिखियलु आहे, पर काफ़ी जॻहियुनि ते काफ़ी आला दर्जे जा जेके सहाबा कराम आहिनि, हिस्ट्री ॿुधाए थी त उहे सुञाणे वेंदा आहिनि त उहा राति कहिड़ी राति आहे। ऐं कई दफ़ा उहा राति 27वीं राति ते ई आई आहे। उहा राति जेका हज़ार महीननि खां बहितर राति आहे। उहा राति जंहिं राति में हर इबादत क़बूल थी रही आहे, जंहिं राति में हर मग़फ़िरत क़बूल थी वई आहे, जंहिं राति में हिकु हिकु लम्हे में ख़बर न आहे केतिरनि माण्हुनि खे अनगिनत, किथे को नंबर अचे थो, किथे को नंबर अचे थो, पर मुंहिंजो ईमान त इहो चवे थो त केतिरनि माण्हुनि खे इन रहमत खे, इन करम खे नंबर्स में मां नथी बंदि करणु चाहियां। ख़बर न आहे केतिरनि माण्हुनि खे जहन्नम जी बाहि खां निजात मिले थी। ही उहा राति आहे जंहिंमें अॻे साल जेको जेको तव्हांजे नसीब में ईंदो उहो लिखियो वञे पियो, फ़रिश्ता लिखी रहिया आहिनि ऐं उन ते कमु शुरू थी रहियो आहे। ही उहा राति आहे जेका तव्हांखे मूंखे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिन साल नसीब थी आहे। अॼु पाकिस्तान जी आज़ादी जो बि ॾिहाड़ो आहे। पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं इस्लामी डेट जे हिसाब सां अॼोको ॾींहुं सम्झो वञे थो। ऐं ही उहा ई आज़ादी आहे, ही उहा ई जीत आहे, ही उहा ई जीत आहे जॾहिं हिस्ट्री में ॾिसिजे थो त उहे माण्हू जंहिं तरीक़े सां जंग बदर में असां ॾिठो, ग़ैबाने तौर ते ख़ुदा ताला जी तरफ़ां फ़रिश्ता मोकिलिया विया जंहिंजो ज़िक्र बि तव्हां ऐं मां बिल्कुलु बेशक त पढ़ियो आहे। उअं ई जॾहिं पाकिस्तान जी आज़ादी जी ॻाल्हि थिए थी त नज़र अचे थो त उन वक़्तु बि ईअं ई ख़बर न हुई त कहिड़ा माण्हू आहिनि, किथां अचनि था ऐं किथां ईअं लॻे थो त को आसमानी ताक़त का अचे थी जेका असांखे जिताए रही आहे। ही उहा राति आहे जंहिं राति में जेकॾहिं जिन खे नसीब थी कल्होकी आहे राति, ऐं उहे उन्हनि ई अमलनि सां नसीब थी जंहिं अमलनि जो हुकुम असांजो दीन असांखे ॾिए थो, उन माण्हू खां वधीक को हिन वक़्तु ख़ुशि नसीब न आहे। ही उहो ॾींहुं मुंहिंजे पाकिस्तान जे आज़ादु थियण जो ॾींहुं, जॾहिं पाकिस्तान जी आज़ादी जी ॻाल्हि कजे थी, पंहिंजे मुल्क जी आज़ादी जी ॻाल्हि कजे थी, मुल्क सां मुहबत करणु, मुल्क सां प्यारु करणु, मुल्क जे बारे में सोचणु बि मुंहिंजे नबी जी सुन्नत आहे। पाण सगोरा जॾहिं मक्का मां हिजरत करे वञनि पिया, तारीख़ ॿुधाए थी, रिवायतूं ॿुधाइनि थियूं त पाण अफ़ज़रदा हुआ, पाण जी अखियुनि मुबारकनि में ॻोढ़ा हुआ। पाण जी मोहब्बत मक्का शरीफ़ सां हुई, पाण जी मोहब्बत जे मदीने शरीफ़ मां अचनि पिया, पाण जी मोहब्बत मदीने शरीफ़ सां हुई। पंहिंजे मुल्क सां मोहब्बत करण बि सुन्नत नबवी आहे। हर दफ़े जॾहिं बि ट्रांसमिशन्स थींदियूं आहिनि, असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त असां तमामु इन्हनि ॻाल्हियुनि मां जेके अॼु असां करे रहिया आहियूं उन्हनि मां असां कुझु सिखी सघूं, उन्हनि मां कुझु पिराए सघूं। छा उन्हनि ॻाल्हियुनि में मुल्क जी मोहब्बत न आहे? अॼु असां पंहिंजे मुल्क खां घुरूं त ज़रूरु था त असांखे मुल्क छा ॾिनो, असांखे मुल्क छा ॾिनो, असां मुल्क खे छा ॾिनो, इन जी ॻाल्हि केरु नथो करे। असां पंहिंजे दीन खे छा ॾिनो, छा ही असांजी औकात हूंदी कुझु ॾियण जी, इन जी ॻाल्हि अॼु असां नथा कयूं। इस्लाम जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिवायत में उहे लफ़्ज़ यादि अचनि था त मुंहिंजी उम्मत में हर दफ़े को अहिड़ो माण्हू हूंदो जेको दीन जे लाइ सचे दिलि सां, ईमानदारी सां दीन जे लाइ कमु कंदो। ऐं ईअं नज़र बि आयो असांखे। ऐं पाकिस्तान उहा मुमलिकत आहे जेका ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते ॿी मुमलिकत ठही हुई। असां उन मुल्क जा रहवासी आहियूं। असां उन मुल्क में रहूं था। पंहिंजे मुल्क सां मुहबत कयो, पंहिंजे दीन सां मुहबत कयो,
उहे तमामु ॻाल्हियूं जेके असां बचपन में पढ़ंदा आहियूं, रिवायतनि ते पढ़ी छॾंदा आहियूं, पर दिलि में वसाइणु सिखो, पंहिंजे घरनि में वसाइणु सिखो, पंहिंजी ज़िंदगीअ में, पंहिंजे ॿारनि में वसाइणु सिखो। इंशाअल्लाह ट्रांसमिशन में इन्हनि तमामु शयुनि जो ज़िक्र रहंदो। उलमा कराम सां इंशाअल्लाह इन ॻाल्हि ते ज़रूरु गुफ़्तगू थींदी। वक़्तु ब्रेक जो आहे, ब्रेक जी तरफ़ वञणु चाहियां थी, ॿुधाइणु चाहियां थी तव्हांखे त हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे जेको मेन नेशनल हाईवे ते मौजूदु आहे। 80, 120, 150 ऐं 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स आहिनि। 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स तव्हांखे ऑफर करे रहियो आहे तूबा पर्ल सिटी 6 सालनि जी आसान किस्तनि में। ऐं जेकॾहिं तव्हां कुल क़ीमत अदा करे सघो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा व्यूअर आहियो त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स। सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वियो आहे त सीधी सादी ख़ुशी है सुपर। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जॾहिं ॻाल्हि थी अचे थी त असांखे यादि अचे थो त करशी जामे शीरी सभु पीते हैं। करशी जामे शीरी लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी रौनक रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे, ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। न सिर्फ़ु करशी जामे शीरी जा मशरूबात बल्कि करशी जामे शीरी इस्तेमालु थींदो आहे तव्हांजी डिज़र्ट्स जी टॉपिंग में बि। ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे ट्रांसमिशन में वक़्तु आहे ब्रेक जो। इंशाअल्लाह ज़िक्र ख़ैर सां पंहिंजी हिन ट्रांसमिशन खे ज़ीनत बख़्शींदासीं, पंहिंजी हिन ट्रांसमिशन जी शान वधाईंदासीं इंशाअल्लाह। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुझु ई देरि में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। अल्हम्दुलिल्लाह ही ट्रांसमिशन जो जेके घड़ियूं आहिनि ख़ूबसूरती सां अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी शुरूआति थी वई आहे। असां गॾु कुझु साथी आहिनि जेके ट्रांसमिशन खे वधीक ख़ूबसूरत करण जे लाइ जुड़िया आहिनि। हीअ माशाअल्लाह सां रमज़ान मुबारक महीनो ई सॼो ख़ूबसूरत आहे। जुमे मुबारक जो ॾींहुं ख़ूबसूरत आहे, जुमतुल विदा बि आहे। गॾोगॾु वरी जॾहिं अहिड़नि साथियुनि जो साथ थिए थो त ट्रांसमिशन मज़ीद अञा ख़ूबसूरत थी वञे। हर जॻह ख़ूबसूरती आहे अॼु माशाअल्लाह सां। असां गॾु मौलाना सैयद अरबाब अली शाह मूसवी साहिबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। उन सां गॾोगॾु खोड़ सारा नाला आहिनि जेके अॼु मुंहिंजी ट्रांसमिशन में मूंसां गॾु जुड़िया आहिनि। असां गॾु अफ़सार कादरी साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अफ़सर कादरी साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। मोहम्मद मंसूरुद्दीन साहिबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। सैयद महबूब अली शाह काज़मी साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। आदिल हुसैन कादरी साहिबनि, अली रज़ा अनमोल साहिबनि ऐं इन सां गॾोगॾु हिन तरफ़ असां गॾु डॉक्टर सैदा फ़ातिमा शाह साहिबा आहिनि ऐं अरीना ऐं अरीशा सिस्टर्स आहिनि, ॾाढियूं प्यारियूं भेनरूं असांजूं। हिन तरफ़ असां गॾु अलिशबा अब्बास साहिबा आहिनि, कुरतुलैन नसीर साहिबा आहिनि ऐं सबा अहमद साहिबा आहिनि। इंशाअल्लाह ट्रांसमिशन ॾाढी ख़ूबसूरत थींदी। आगाज़ अलामा साहब तव्हां जे लफ़्ज़नि सां करणु चाहियां थी। वरी महिरबानी पंहिंजो वक़्तु ॾियण जे लाइ। हिन ॾींहुं ही शब जेका कल्ह असां सभिनी खे अल्हम्दुलिल्लाह नसीब थी आहे उन जे हवाले सां बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मूंखे गुज़िश्ता साल बि जेको आहे मदू कयो इन ई शब में। ऐं हीअ शब जेका आहे भलारी शब आहे ऐं लैलतुल क़द्र इन खे चयो वञे थो। क़द्र यानी नापतोल वारी राति, तव्हांजा जेके हिसाब किताब आहिनि उन्हनि खे लिखण वारी राति। ऐं हिन राति जी फज़ीलत इहा आहे त अल्लाह इन राति जे नाले सां हिकिड़ी पूरी क़ुरान में सूरह नाज़िल कई। सुभान अल्लाह। सूरह इन्ना अंज़लना कल कौसर, इन्ना अंज़लना लैलतुल क़द्र, क़द्र जी राति आहे। ख़ुदावंद मुताल फरमाए थो त मां नाज़िल कई आहे इहा क़द्र जी राति। माना जेतिरा बि अलाह कमु कया आहिनि न, किथे बि अलाह ज़मीर पाण न कई आहे त इहो कमु मां कयो आहे। माना हिन जे अंदरि तव्हां इन में ॾिसो त इन्ना ज़मीर जेको आहे पंहिंजे तरफ़ पलटे थो। माना कुली तौर ते अगरि क़ुरान मजीद में ॾिसूं त 4 सूरतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें अलाह ज़मीर पाण ॾे मोटाई आहे त इहो कमु मां कयो आहे। मसलन हज़रत नूह खे जॾहिं ख़ुदा मोकिलियो त क़ुरान मजीद में फरमाए इन्ना अरसलना नूह खे असां तव्हां ॾे रसूल बणाए मोकिलियोसीं। कंहिं जॻह ते अलाह फरमाए थो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र, मां उहो जेको लैलतुल क़द्र खे नाज़िल कयो आहे। काथे चवे थो त इन्ना फ़तहना लका फ़तहन मुबीना, मां आहियां जेको तव्हांखे आश्कार फ़तह नसीब फरमाई आहे। अहिड़े तरीक़े सां इहो सिलसिलो त ख़ुदावंद मुताल वरी ख़ुदि इन ई
आयत में अॻिते सूरत में अॻिते जेको आहे फरमाए थो वमा अदराका मा लैलतुल क़द्र। पाक नबी सां मुखातिबिन पहिरियों त उनखे फरमाइनि था त मां इहा लैलतुल क़द्र खे नाज़िल फरमायो आहे, छाकाणि त इन सां असांखे अहसासु थींदो त हीअ केॾी भलारी राति आहे ऐं हीअ भलारी राति जेको आहे ज़ाया न थिए। ठीकु, मसलन अल्लाह फरमाए थो त ए रसूल तोखे छा ख़बर, वमा अदराका मा लैलतुल क़द्र, तोखे कहिड़ी ख़बर थिए लैलतुल क़द्र छा आहे। वरी अॻिते फरमाए थो त लैलतुल क़द्र ख़ैरुन मिन अल्फ़ि शहर, हीअ उहा राति आहे जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे। बेशक सुभान। ठीकु, हाणे 1000 महीना जेके आहिनि अगरि उनखे मल्टीप्लाई कयूं त 83 या 85 साल ठहनि था हिकु इंसान जा। माना पूरी इंसान जी ज़िंदगी हिकु तरफ़ ऐं हिकिड़ी राति हिकु तरफ़। सुभान अल्लाह। अच्छा, इहो बि न चई त इन जे बराबरि आहे, 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे। हाणे केतिरा 1000 महीना उन जो इंसान तसवुरु नथो करे सघे। थींदो छा आहे इन राति में, तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह, तनज़्ज़ल ऐं मुज़ारे जो सीगो आहे। जेके दोस्तान मुंहिंजो इहो प्रोग्राम ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि ऐं जेके अरबी सां वाक़िफ़ आहिनि उहे ॼाणींदा, तनज़्ज़लुल जो मतिलबु आहे त इहा राति हर साल ईंदी आहे ऐं इन हर साल जेको आहे छा थींदो आहे, हर साल इन में जेके आहिनि मलाइका ऐं रूह जेके आहिनि नाज़िल थींदा आहिनि ऐं उहे कंदा छा आहिनि, हर साल तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिया हत्ता मतलिल फ़ज्र। चए थो हर साल अचे थी, हर साल इहे फ़रिश्ता ऐं रूह अचनि था ऐं कमु कहिड़ो था कनि, अल्लाह जा सॼा उमूर अम्र खणी अचनि था साहिब अम्र वटि। ठीकु, हाणे जेको कुझु बि अॻिले साल में थियणो अथव, तव्हांजी जेका तक़दीर मटणी अथव अॼोकी राति मटबी ऐं उन ते जेको अल्लाह जो साहिब अम्र आहे उहो इन ते मोहर हणंदो। हाणे ज़ाहिर आहे जंहिं ज़माने में पाक पैगंबर हुया त चई सघूं पिया त इहे जेके बि फ़रिश्ता अचनि पिया नबी पाक जी ज़ात ते अचनि पिया ऐं नबी पाक उन्हनि ते तमामु तव्हांजे उमूरनि ते इम्ज़ा करे पियो। पर मुहिम इहो आहे त हिन वक़्तु पाक पैगंबर त कोन्हनि, बसि पाक पैगंबर जी जहिड़ी का ज़ात हुजणु लाज़मी आहे जंहिं ते इहे फ़रिश्ता ऐं रूह ईंदा रहनि ऐं उहा ज़ात जेको आहे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद मां जेको 12हों जानशीन आहे इमाम मेहदी आख़िरुल ज़मान अलैहिस्सलातु वसलाम, उहे मौजूदु आहिनि। इहे फ़रिश्ता सभु उन्हनि जी ज़ात ते नाज़िल थींदा आहिनि ऐं उहे तव्हांजे तमामु उमूरनि ते मोहर हणंदा आहिनि ऐं इहा राति सुबुह ताईं मतलइल फ़ज्र ताईं जेको आहे इहो सिलसिलो जारी रहंदो आहे। त हीअ राति जेका आहे पंहिंजे हथनि मां न कजो, जेतिरो थी सघे थो इन में जेको आहे इबादत कयो, गुस्ल कयो, नेक अमाल कयो, कंहिंखे बि हिकिड़ी मतिलबु सदको कढंदव न, माना हिन राति जो सदको 1000 महीननि जी रातिनि जी खां अफ़ज़ल थी वेंदो। माना होॾे पूरी ज़िंदगी सदको ॾींदा रहो, हेॾे हिकिड़ी राति सदको, होॾे पूरी ज़िंदगी कंहिंखे मानी खाराईंदा रहो, हेॾे हिकु राति कंहिंखे मानी खारायो। ठीकु, अहिड़ी रीति जेको आहे जेको अमल हिन राति कंदो अगरि अॻी वियो त उहो पूरी ज़िंदगी जा अमाल हिकु पासे, इहो अॼोको ॾींहुं जो अमल हिकु पासे रहिजी थो वञे। सुभान अल्लाह, वाक़ई वाक़ई ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई ऐं ही लफ़्ज़ ट्रांसमिशन में रखण जा जेको मक़सदु आहे उहो बि इहो ई आहे त जंहिं ईमान सां, जंहिं दिलि सां असां पंहिंजे दीन खे क़बूल कयूं था, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, उन ई ईमान ऐं उन ई शौक़ खे वधीक असां पंहिंजे अंदरि मज़बूत करे सघूं, वधीक उन सां पंहिंजो रिश्तो वधीक स्ट्रॉन्ग करे सघूं ख़ुदा ताला सां, तमामु अंबिया किराम सां अञा वधीक पंहिंजो रिश्तो मज़बूत करे सघूं। असां गॾु कुझु आवाज़ूं तशरीफ़ फरमा आहिनि, आवाज़ुनि जो सिलसिलो बि पंहिंजी ट्रांसमिशन में आवाज़ जो सिलसिलो शामिलु करणु शुरू था कयूं। असां गॾु आदिल हुसैन कादरी साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब की गुज़ारिश आहे त ट्रांसमिशन जे हिन हिसे में पंहिंजो ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾिसी बुना मुहड़ो मटायो, ॾिसी बुना मुहड़ो मटायो, मां जहिड़ो बि आहियां निभायो, मां जहिड़ो बि आहियां निभायो, ॾिसी बुना मुहड़ो मटायो, ओ छॾे साथ वयो हर को, मूंखे ॾाढो रहे थो
समझे लोक निधन को, ओ मता समझे लोक निधन को। अचिया का सीने लायो, अचिया का सीने लायो, मां जहिड़ो बेआया निभायो, मां जहिड़ो बेआया निभायो। ॾिसिए बुना मोहड़ो मटायो, ओ कंहिंखे नाज़ माले दौलत ते, कंहिंखे नाज़ पंहिंजी इबादत ते, मूंखे नाज़ तुझी रहमत ते, ओ मूंखे नाज़ तुझी रहमत ते। रहमत जो मींहुं वसायो, मां जहिड़ो बेआया निभायो, मां जहिड़ो बेआया निभायो। ॾिसिए बुना मोहड़ो मटायो, ओ जंहिं वक्त कबर में लाहे, पंहिंजे हथड़नि सां दफनाए, जंहिं वक्त कबर में लाहे, पंहिंजे हथड़नि सां दफनाए, मूंखां कांधी वञनि मोकिलाए, ओ मूंखां कांधी वञनि मोकिलाए। अची आका लीअड़ो पायो, मां जहिड़ो बेआया निभायो, मां जहिड़ो बेआया निभायो। ॾिसिए बुना मोहड़ो मटायो, ओ गुलज़ार अलीअ जूं आहूं मंज़ूर कयो इल्तिजाओ, कयां अर्ज़ बधी थो बाहूं, कयां अर्ज़ बधी थो बाहूं। मुंहिंजा आका लीअड़ो पायो, ऐं सोहणा अर्ज़ अघायो, मां जहिड़ो बेआया निभायो, मां जहिड़ो बेआया निभायो। ॾिसिए बुना मोहड़ो मटायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। असां गॾु कुझु ॿियूं आवाज़ूं बि जुड़ियल आहिनि, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। असां गॾु डॉक्टर सैदा फ़ातिमा शाह साहिब आहिनि। तव्हांखे गुज़ारिश करणु चाहियां थी तो अपनी खूबसूरत आवाज़ असाई ट्रांसमिशन रखें। माइक है आपके पास? वहाँ है माइक जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ताजदारी हरम ए शहंशाहिदी, ताजदारी हरम ए शहंशाहिदी, तुम पे हरदम करोड़ों दुरूदो सलाम, हो निगाहे करम हम पे सुल्तान दी, हो निगाहे करम हम पे सुल्तान दी, तुम पे हरदम करोड़ों दुरूदो सलाम। कोई हुस्ने अमल पास मेरे नहीं, कोई हुस्ने अमल पास
نہ جاؤں قیامت میں مولا کہیں، اے شفیع امم لاج رکھنا تمہیں، اے شفیع امم لاج رکھنا تمہیں، تم پہ ہر دم کروڑوں درود و سلام۔ دور رہ کر نہ دم ٹوٹ جائے کہیں، دور رہ کر نہ دم ٹوٹ جائے کہیں، کاش طیبہ میں اے میرے ماہ مبین دفن ہونے کو مل جائے 2 گز زمین، دفن ہونے کو مل جائے 2 گز زمین، تم پہ ہر دم کروڑوں درود و سلام۔ تاجدار حرم اے شہنشاہ دین، تاجدار حرم اے شہنشاہ دین، تم پہ ہر دم کروڑوں درود و سلام۔ ہو نگاہ کرم ہم پہ سلطان دین، ہو نگاہ کرم ہم پہ سلطان دین، تم پہ ہر دم کروڑوں درود و سلام۔ سبحان اللہ، سبحان اللہ، سبحان اللہ۔ وقت ہے ٹرانسمیشن میں بریک جو تہاں سے ملاقات کیوں تھا کچھ ہی دیر میں سلام رمضان میں۔ سلام رمضان، سلام رمضان، سلام رمضان سگھر ایک دفعہ بیہر تا سبنی اسامو حاضر۔ علامہ صاحب اساں جڏहिं ہن خوبصورت رات جی ڳالहि था कयूं، हिन रात में इबादत जी ॻाल्हि था कयूं ऐं तमामु उन्हनि शयुनि जी ॻाल्हि था कयूं जेके हिन रात जे हवाले सां असांखे हुकुम हासिल आहिनि। हिन राति में छो त जॾहिं बि तव्हां इबादत जी ॻाल्हि कंदा आहियो त इबादत में खोड़ सारा मरहला अचनि था, खोड़ सारा अमल अचनि था। ख़ुसूसन हिन राति जे लाइ कहिड़े उहे अमल आहिनि जेके असांखे इख़्तियार करणु खपनि? ॾिसो, हिन राति में जेको आहे सभ खां पहिरियों त जाॻण जो सभ खां वॾो सवाबु आहे, माना सुम्हणो न आहे हिन राति में, ठीकु आहे। हता की असांखे रिवायात में मिले पियो त मौला हसन हुसैन खे हिन राति जो ख़ुसूसन बीबी फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा थोरी थोरी देरि खां पोइ पाणी हणंदी आहिनि चेहरे ते त निंड न अचनि, ठीकु आहे। छाकाणि त हिन राति में फ़रिश्तनि जो अरबे ऐं ख़रबे तादाद में फ़रिश्तनि जो नुज़ूल हूंदो आहे, त हीअ राति माण्हू सुम्ही पंहिंजी न विञाए। छाकाणि त इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम खां मरवी आहे, उहे फ़रमाईंदा आहिनि त हीअ राति कोई इंसान अगरि जागी गुज़ारे, इबादत त अञा वॾो मरहलो थी थो वञे, सिर्फ़ु जाॻण जो ई, सिर्फ़ु कोई जागी गुज़ारे अलाह उनजा सभु गुनाह माफ़ु करे छॾींदो आहे। पोइ छा कई वई, मौला केतिरा गुनाह हूंदा आहिनि इंसान जा जेके माफ़ु थी वेंदा हिन राति में? चवनि था आसमान में तारनि जे बराबरि हुजनि अलाह माफ़ु करे छॾींदो, रेत जे ज़र्रनि जे बराबरि हूंदा अलाह माफ़ु करे छॾींदो, पाणी जे कतरनि जे बराबरि हूंदा अलाह माफ़ु करे छॾींदो। हिकु शख़्स मजमे मां उथियो, ॿुधई जॾहिं एॾो फ़ज़ाइल, रोअणु लॻो, हथ ॿधी चवणु लॻो, यब्न रसूल अल्लाह, मां त जेको आहे बदबख़्त निकितमि, बीमार हुउमि, जागी न सघियुमि, हाणे अॻिले साल ईंदी, ख़बर न आहे ज़िंदा रहां न रहां। इमाम फ़रमाएसि थो त परेशान न थी, कोई बि मोहम्मद व आले मोहम्मद जे मञण वारो अगरि को बुखियो हुजे उनखे मानी खाराए छॾ, तोखे अलाह लैलतुल क़द्र में जाॻण जेतिरो सवाबु अता कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। को मरीज़ हुजे उनजी अयादत लाइ हलियो वञ, अलाह तोखे लैलतुल क़द्र में जाॻण जो सवाबु अता कंदो। सुभान अल्लाह। को मरी वञे उनजे जनाज़े में शिरकत कर, अलाह तोखे लैलतुल क़द्र में जाॻण जो सवाबु अता कंदो। हू हैरान थिए थो, मौला एॾो वॾो सवाबु इन्हनि शयुनि जो जेके नंढियुनि शयुनि खे असां बिल्कुलु अहमियत न ॾींदा आहियूं, ठीकु। इमाम चएसि थो, तोखे ख़बर आहे त असल में लैलतुल क़द्र आहे छा? त हिते हू शख़्स ॿाहूं ॿधी चए थो त मौला तव्हां फ़रमायो। इमाम चएसि थो त लैलतुल क़द्र सां मुराद मुंहिंजी ॾाॾी ज़हरा आहे, बीबी ज़हरा। जीअं क़ुर में अलाह चए थो त रसूल ख़ुदा खे चए थो त
इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र लैलतुल ममा अदराका मा लैलतुल क़द्र, तूं इन अदराक नथो करे सघे इन लैलतुल क़द्र जो। अहिड़े ई तरीक़े सां साइण ज़हरा जी उहा ज़ात आहे जंहिंखे को अदराक नथो करे सघे। इहा ई वजह आहे त रसूल ख़ुदा जे लाइ पाण साइण जॾहिं ईंदी हुई त रसूल ख़ुदा जंहिं जॻह ते वेठा हूंदा हुया उहा जॻह छॾे ॾींदा हुआ, साइण लाइ उथी बीहंदा हुया ऐं साइण जे तरफ़ वधी उन्हनि जे चहिरे ते बोसो ॾेई उन जॻह ते विहारींदा हुआ जंहिं जॻह ते पाण वेठा हुया, छाकाणि त हू इन मंज़िल खे सम्झी रहिया। रहमतुल आलमीन पंहिंजी जॻह ते विहारे थो, नबियुनि जो सरदार सैयदुल अंबिया पंहिंजी जॻह ते विहारे थो। ठीकु आहे, यानी कि इन जो हिकिड़ो वॾो मरतबो आहे, फ़लसफ़ो आहे जेको इंसानु नथो सम्झी सघे। हाणे अचूं था इबादत जी तरफ़। हीअ त थियो जाॻणु, पहिरियों त कमु आहे जाॻणु, ॿियो कमु आहे सदको ॾियणु, गुस्ले शबे लैलतुल क़द्र अंजाम ॾियणु। सुन्नत मौक़दा आहे, यानी कि सुन्नत मौक़दा हुनखे चवंदा आहिनि जेको वाजिब जे इलाही नज़दीक हुजे। ठीकु, उन खां पोइ जेको आहे 100 रकत नमाज़ घटि में घटि माण्हू पढ़े हिन राति। उन खां अलावा मख़सूस हिन राति जी लैलतुल क़द्र जी नमाज़ बि आहे, माना जंहिंमें सूरह अलहम्द खां पोइ, जीअं सुबुह जी 2 रकतूं नमाज़ पढ़ी आहे न, अहिड़ी तरीक़े सूरह अलहम्द खां पोइ 7 दफ़ा सूरह कुल होला पढ़णी आहे, तमामु आसान। 2 रकतुनि में अहिड़े तरीक़े सां पढ़ंदव जेको आहे इहे 2 रकतूं लैलतुल क़द्र जी नीयत सां अंजाम ॾियणियूं आहिनि। उन खां अलावा ज़ियारत मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करण जी ॾाढी जेको आहे इन जी ताक़ीद थियल आहे। अगरि कोई इंसानु नथो वञी सघे, नथो करे सघे त कम अज़ कम उहा ज़ियारत जेका मौला हुसैन जे हरम में पढ़बी आहे उहा ज़ियारत हिते पढ़े, वरी 2 रकतूं मौला खे हदियो करे, छाकाणि त ही पंजतनि जो घरानो अल्लाह ऐं हे सभु हिकु आहिनि। हिननि सभु ख़ुदा वंदे मुताल पूरी काइनात ख़ल्क़ कई हिननि जी मोहबत में, त उहे जेके राज़ व नियाज़ आहिनि उहे ख़ुदा ऐं हिननि जे दरमियान जेके आहिनि इंसानु दर्क नथो करे सघे। बसि इंसानु सिर्फ़ु चाहे त पंहिंजो पाण खे मुनसलिक करे हिननि सां, इहे राज़ी थी विया रब राज़ी थी वेंदो। अगरि ही राज़ी न थिया त हू रब राज़ी न थींदो असांखे, छाकाणि त ख़ुदा वंदे मुताल फ़रमाइनि था रसूल ख़ुदा जे ज़बानी त मुंहिंजे अहल बैत जी मिसाल सफ़ीना नूह वांगुरु आहे, जेको इन्हनि सां मुनसलिक थियो, जेको इन ते सवार थी वियो उहो ई निजात पाईंदो, बाक़ी ॿिया सभु गर्क थी वेंदा। ठीकु, त असांखे अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम, छाकाणि त रसूल ख़ुदा फ़रमाए विया ऐं रसूल ख़ुदा जेको कुझु फ़रमाए विया उहो मज़ाक़ कोन्हे, माना ख़ुदि क़ुरान मजीद रसूल ख़ुदा जे हर लफ़्ज़ जे लाइ ताईद थो करे, फ़रमाए थो वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वह्युन युहा, नाहे ॻाल्हाईंदो मुंहिंजो हबीब उन वक़्त ताईं जेसिताईं का वही नाज़िल न थिएसि। यानी जेको कुझु हबीब ॻाल्हाए थो सम्झ परवरदिगार ॻाल्हाए थो, उहो परवरदिगार रसूल जे वातो चवराए थो त मां तव्हांजे दरमियान 2 गिरां क़दर शयूं छॾे थो वञा, हिकु क़ुरान, ॿियो मुंहिंजो अहल बैत। अगरि इन्हनि ॿिन्ही खे पकिड़े रखंदव त छा थींदो, इहे तव्हां पोइ हौज़े कोसर ते मूंसां अची मिलंदव। पर जे अगरि हिननि मूंखे हिकिड़े जो दामन बि छॾियऊं, मसइलन असां क़ुरान खे छॾे ॾियूं, अहल बैत खे छॾे ॾियूं, त असां रस्तो भटकिजी वेंदासीं। अच्छा, इहो हुकुम कुझु अहादीस में ईअं बि आहे त क़ुरान ऐं साहबा, पर साहबा न, हुकुम ई साहबा खे हुयो त अहल बैत जो दामन न छॾिणो अथव, छाकाणि असां त हुयासीं कोन तॾहिं, हुया ई तॾहिं साहबा। ठीकु, माना क़ुरान ऐं अहल बैत जे दामन खे जेको थामे रखंदो उहो अल्लाह जी जेको हबलुल मतीन आहे, अल्लाह जी रसीअ खे मज़बूती सां थामे रखो, उहा अल्लाह जी रसी इहा ई आहे। अगरि हिननि खे पकिड़े रखियो त अल्लाह जी रसी तव्हांखे खणी वञी बेहश्त जे हुन पार खणी वेंदी, पर जेको हिननि खां भटिकजी वियो उहो हर शइ खां जेको आहे पंहिंजो विञाए वेंदो। बेशक बेशक हीअं ई आहे। असां वटि कुझु आवाज़ूं आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। सैयद महबूब अली शाह कासमी साहब तशरीफ़ फरमा आहिनि, जनाब खे गुज़ारिश है त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह। मुस्तफ़ा जो शान थो वणे, मुस्तफ़ा जो शान थो वणे, ॿियो न दास्तान थो वणे, मुस्तफ़ा जो शान थो वणे, मुस्तफ़ा जो शान थो वणे। नात ख़ान
सब सुठा मगर नात खान सब सुठा मगर हजरत हसान थो वणे हजरत हसान थो वणे ॿियो न दास्तान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे इबादतुनि ऐं रोज़ा रखण लाइ इबादतुनि ऐं रोज़ा रखण लाइ मदीने में रमज़ान थो वणे मदीने में रमज़ान थो वणे ॿियो न दास्तान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे ज़ात ते फ़ख़्र छो थो करीं ज़ात ते फ़ख़्र छो थो करीं नबीअ जो ख़ानदान थो वणे आका जो ख़ानदान थो वणे ॿियो न दास्तान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे विरद करीं बख़्श कर घणो विरद करीं बख़्श कर घणो विरद में क़ुरान थो वणे विरद में क़ुरान थो वणे ॿियो न दास्तान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे सुभान 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 माशाल्लाह माशाल्लाह असां गॾु ॿ प्यारियूं भेनरूं आहिनि जेके असां गॾु असांजी ट्रांसमिशन में शामिल आहिनि असां गॾु अरीना ऐं अरीशा सिस्टर्स आहिनि ऐं सेटिंग नहीं हुई वीडियो की चले कोई बात नहीं थोड़ी देर बाद सुन लेंगे असां गॾु अलिशा अब्बास साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि बिस्मिल्लाहिर रहमान रहीम आस आहे मदीने वञा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां ॾिसां मुरसल जो रोज़ो अखियुनि सां पसां इहा आस आहे मदीने वञा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां अला मुरसल जो रोज़ो अखियुनि सां पसां ॿुधो थम उतां जो थधियूं हिन हवाऊं वञा शल जीअरे हिकिड़ो भेरो आऊं ॿुधो थम उतां जो थधियूं हिन हवाऊं वञा शाल जीअरे हिकिड़ो भेरो आऊं मदीनो ॾिसां
तंहिंखां पोइ मरां मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां अला मुरसल जो रोज़ो अखियुनि सां पसां जंहिंजी सिक अंदर में जंहिंजी आहे ॻोल्हा जंहिंजी सिक अंदर में जंहिंजी आहे ॻोल्हा उहा मूंखे ज़ियारत कराईंदो मौला वञी चाठ मदनी मिठे जी चुमा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां अला मुरसल जो रोज़ो अखियुनि सां पसां मदीने जूं घिटियूं हथनि मां बुहारियां रहियल ज़िंदगीअ जा उते पल गुज़ारियां मदीने जूं घिटियूं हथनि सां बुहारियां रहियल ज़िंदगीअ जा उते पल गुज़ारियां समूरी हयाती थी नौकर रहा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां अला मुरसल जो रोज़ो अखियुनि सां पसां सुभान अल्लाह। ट्रांसमिशन में वक्त आहे ब्रेक जो कुछ ही देर में तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर ऐं ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां अॼोकी इहो ख़ूबसूरत जेको ॾींहुं आहे उहो गुज़री रहियो आहे। अलामा साहिबु ज़रूरु इन बारे में बि शामिलु कंदासीं। असां कुझु देरि पहिरीं इहो त बेशक शामिलु कयो त कहिड़ा उहे अमल कजनि कहिड़ी उहे इबादात कजनि जंहिंसां इन रात जो जेको मक़सदु आहे उहो हर मुसलमान खे मिली सघे। पर छा अहिड़ो बि को दीन इस्लाम में किथे का अहिड़ी बि रोशनी आहे त कुझु माण्हुनि जी ख़ुदा न ख़ास्ता इबादतूं क़बूल न थींदियूं या दुआऊं क़बूल न थींदियूं? छा अहिड़ा बि के इक़दामात आहिनि? जी बिल्कुलु। पहिरियों त मां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसां त पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त बदबख़्त तरीन आहे उहो शख़्स जंहिंखे ही रमज़ान जहिड़ो बाबरकत महीनो मिलेसि ऐं वालदेन बि ज़िंदा हुजनि से पोइ बि बख़्शराए न सघे पाण खे। अल्लाह ठीकु, यानी असांखे ही सिर्फ़ु बख़्शिश जो महीनो आहे ऐं अगरि त वालदेन ज़िंदा आहिनि त सम्झो तव्हांखे डबल अपॉर्चुनिटी मिली वई आहे त उन्हनि जी बि ख़िदमत करे तव्हां जेको आहे पंहिंजे पाण खे बख़्शरायो। अच्छा, हिकु रिवायत असांजे साम्हूं गुज़री आहे त 4 अफ़राद अहिड़ा आहिनि जिन जी शफ़ाअत हिन महीने में बि न थींदी भली हिन राति जे सदक़े में बि न थींदी। उहे कहिड़ा आहिनि ऐं कोशिशि कयूं त असां उन्हनि 4 अफ़राद में शुमार न थिए। ठीकु, तमामु आसान अल्फाज़ में चवां थो ताकी मुंहिंजा ॿुधण वारा ही रमज़ान जो महीनो ख़तमु थियण वारो आहे, कोशिशि कयो त जेको आहे अञा जेके 1-2 ॾींहं आहिनि उन्हनि खे जेको आहे अवेल करे सघो। 4 उहे शख़्स कहिड़ा आहिनि? चवनि हिकिड़ो उहो जेको पीउ माउ जो नाफ़रमान आहे, अल्लाह उन जी बख़्शिश न थींदी। यानी पीउ माउ जे एहतराम में क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जाते जाते पंहिंजे बारे में चयो त मुंहिंजी इबादत कयो। फ़ौरी अॻिली आयत में अल्लाह चयो वबिल वालिदैन एहसाना, ऐं पंहिंजे वालिदैन सां एहसान कयो। मतिलबु एहसान करिणो आहे, वालिदैन ते किथे का हक़ नथा अदा करे सघो उन्हनि जो, माना हक़ थी नथो सघे अदा वालिदैन जो। बेशक सिर्फ़ु एहसान माना हक़ खां वधीक जेतिरो ॾेई सघो था उहो ॾियो, वालिदैन सां एहसान कयो। अच्छा, अहिड़ी तरह हिकु वालिदैन जो नाफ़रमान शख़्स उन जी शफ़ाअत हिन महीने ऐं हिन भलाई रात जे सदके बि न थींदी अगरि नाफ़रमान हूंदो त कोशिशि करे पंहिंजे वालिदैन जी फ़रमाबरदारी करे। ॿियो उहो शख़्स जेको शराब थो पीए, शराब पीअण वारे शख़्स जी बि हिन भलारे महीने में हिन भलारी रात जे सदके में जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे इन जी शफ़ाअत न थींदी। टियों उहो शख़्स जेको पंहिंजे रिश्तेदारनि सां क़तई तालुक़ थो करे,
पोइ पंहिंजे स्टेटस जी वजह सां, पंहिंजी शोहरत जी वजह सां, पंहिंजे पैसे जी वजह सां, पंहिंजी अना जी वजह सां पर पंहिंजे रिश्तेदारनि खां पाण खे दूरी इख़्तियार थो करे, उन्हनि सां क़तई रहमी थो करे, अहिड़े शख़्स जी बि शफ़ाअत हिन राति में न थींदी। ऐं चोथों शख़्स उहो आहे जेको कंहिं मोमिन जे लाइ हसद थो रखे दिलि में। माना हसद हिकु अहिड़ी बीमारी आहे, उहो तव्हां पाण मोमिन था नज़र अचो, ज़ाहिरी तौर ते मुस्लमान आहियो, इबादतूं कयो था, सभु कम करे अंजाम रही रहिया आहियो, पर तव्हांजी दिलि में कंहिं ॿिए मोमिन जे लाइ हसद मौजूदु आहे त अहिड़े शख़्स जी बि शफ़ाअत न थींदी। बसि असांखे सबक़ु मिलियो त इहे 4 अहिड़ा अमल आहिनि जिन खां असां पंहिंजे पाण खे बचाए था सघूं। को वॾो मुश्किल कोन्हे, पीउ माउ जी फरमाबरदारी करे था सघूं, शराब जहिड़ी इन बुराई खां बची बि सघूं था, ॿियनि खे बचाए बि सघूं था, ऐं हसद जहिड़ी बीमारी खे पंहिंजे अंदरों कढी बि सघूं था। इन नंढड़ा कम आहिनि, ठीकु आहे। वॾा कम उन सूरत में जे अंजाम न ॾियो त एॾा वॾा आहिनि जो तव्हां अहिड़ी भलारी राति जे सदके बख़्शाए पाण खे नथा सघो, पर जे अगरि इनखे अंदरों कढी छॾियो त अलाए केॾो वॾो जेको आहे तव्हां अजर हासिलु करे सघो था। ॿियो, रिश्तेदारनि सां क़तई रहमी अगरि कई अथव त उनखे हिन वक़्तु कोशिशि कयो पंहिंजे तरफ़ां त उन्हनि सां जेको आहे सुठे नमूने सां पेश अचो, उन्हनि सां जेको आहे उन्हनि ॾे हलिया, हू नथा अचनि तव्हां हलिया वञो, ऐं तव्हां पंहिंजे तरफ़ों क़तई रहमी वारो सिलसिले खे मुनक़ता कंदव, माना उहो सेट कंदव सिलसिले खे, ख़ुदा वंदे मुताल तव्हां जूं केतिरियूं बि पुराणियूं रहियल शयूं जेके हूंदियूं उन खे ख़तमु करे तव्हांखे बख़्शे छॾींदो। ठीकु आहे, छाकाणि त हे महीनो उहो आहे जंहिंमें शैतान खे जकड़े छॾियो आहे अलाह। इंसानु थोरी पंहिंजी हरकत कंदो त फ़रिश्तनि जो जेको एॾो नुज़ूल आहे, उहो फ़रिश्ता कोई न कोई फ़रिश्तो उअं ई बि इंसानु, तव्हां इहो मूंखे ॿुधायो, मज़ाक उअं ई आम नंढड़ी ॻाल्हि थो कयां, मूंसां अगरि 2 सिपाही हुजनि पुलिस वारा रोज़, ऐं उन्हनि खे कंहिं गवर्नमेंट चयो हुजे त हिन जा सॼा कम जेको आहे असांजी रिपोर्ट पुॼायो हर रोज़ या हफ़्ते में या महीने में, तव्हां यकीन ॼाणियो त मां काई बि ग़लति कमु न कंदुमि। छाकाणि त मूंखे ख़बर आहे त 2 मूंसां गॾु घुमनि था पिया, इहा हर शइ लिखी अॻिते पुॼाईंदा, मूंखे जेको आहे इन जी सज़ा मिलंदी। छा तव्हांखे यकीन कोन्हे त 2 फ़रिश्ता हिते मौजूदु आहिनि जेके इंसान सां गॾु हर वक़्तु फ़रिश्ता मौजूदु आहिनि, त बसि इहे हर वक़्तु लिखी रहिया आहिनि हर सज़ा ऐं जज़ा। वमन यामल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। ज़र्रा बराबरि तव्हां को नेकी था कयो, हीअ लिखनि था, ज़र्रो बराबरि का बदी था कयो, हीअ लिखनि था। बसि जॾहिं असांखे हिननि ते यकीन हुजे, ख़ुदा ते यकीन हुजे त मूंखे ॾिसी रहियो आहे, मूंखे ॿुधी रहियो आहे, त बसि मां कोई बि अहिड़ो कारे ख़िलाफ़ु अंजाम न ॾींदुमि जेको मूंखे सुभाणे जंहिंजी गिरफ़्त थिए। त असां इन नंढनि कमनि खां पाण खे बचाए सघूं था हिन राति जे सदके में, ऐं जेको आहे हिन महीने सदके में पंहिंजो पाण खे इन्हनि तमामु बुराइनि खां बचाए ऐं अलाह जे उन मुक़र्रब फ़रिश्तनि वांगुरु थी सघूं था। बेशक बेशक, इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह थी सभिनी खे हिदायत फरमाए। सां गॾु अरीना अरीशा सिस्टर सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, ॿिन्हिनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तेरे ही नाम से हर इब्तिदा है, तेरे ही नाम तक हर इंतहा है, तेरी हम्दो सना अल्हम्दुलिल्लाह कि तू मेरे मोहम्मद का खुदा है। अल्लाहू 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 अल्लाहू। था भी तू है भी तू, था भी तू है भी तू, था भी तू है भी तू, होगा भी तू ही तू। अल्लाहू 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 अल्लाहू। चांद तारों की शाने जमाली में तू, चांद तारों की शाने जमाली में तू, सब्ज़ पत्तों
पत्तों में फूलों की डाली में तू, सब्ज पत्तों में फूलों की डाली में तू, टहनी टहनी में तू, डाली डाली में तू, टहनी टहनी में तू, डाली डाली में तू, गोशे गोशे में तू, बाली बाली में तू, गोशे गोशे में तू, बाली बाली में तू, बूटे बूटे में गुल, बूटे बूटे में गुल, बूटे बूटे में गुल, गुल में बूबू में तू, अल्लाहू 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 अल्लाहू। यूं तो हर एक नबी तुझसे मंसूब है, यूं तो हर एक नबी तुझसे मंसूब है, तेरा भेजा हुआ है बहुत खूब है, तेरा भेजा हुआ है बहुत खूब है, हम अगर उनमें एक तेरा महबूब है, हम अगर उनमें एक तेरा महबूब है, उसकी हर एक अदा तुझको मरहूब है, उसकी हर एक अदा तुझको मरहूब है, तेरा महबूब वो, तेरा महबूब वो, तेरा महबूब वो, उसका महबूब तू, अल्लाहू 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 अल्लाहू। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐसा गड हिक ॿी आवाज़ तशरीफ़ फ़रमा, ऐसा गड अफ़सर कादरी साहबन जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त असांजी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कादरी साहब। या मोहम्मद मोहम्मद मैं कहता रहा, नूर के मोतियों की लड़ी बन गई। या मोहम्मद मोहम्मद मैं कहता रहा, नूर के मोतियों की लड़ी बन गई। आयतों से मिला रहा, आयतों से मिला रहा आयतें, फिर जो देखा तो नाते नबी बन गई। या मोहम्मद मोहम्मद। और जो भी आंसू बने मेरे सरकार के, सब के सब अब्र रहमत के छींटे बने। जो भी आंसू बने मेरे सरकार के, सब के सब अब्र रहमत के छींटे बने। हो गई रात जब जुल्फ लहरा गई, हो गई रात जब जुल्फ लहरा गई, हो गई रात जब जुल्फ लहरा गई। जब तबस्सुम किया चांदनी बन गई। या मोहम्मद मोहम्मद मैं कहता रहा, नूर के मोतियों की लड़ी बन गई। और कौन है जो तलबगार जन्नत नहीं, ये भी माना कि जन्नत है बाग़े हंसी। कौन है जो तलबगार जन्नत नहीं, ये भी तस्लीम के जन्नत है बाग़े हंसी।
حسن جنت کو جب بھی سمیٹا گیا، حسن جنت کو جب بھی سمیٹا گیا، مصطفیٰ کے نگر کی گلی بن گئی، یا محمد محمد میں کہتا رہا، نور کے موتیوں کی لڑی بن گئی۔ سبحان اللہ، سبحان اللہ، سبحان اللہ۔ ٹرانسمیشن میں وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کیوں تھا کچھ ہی دیر میں۔ سلام رمضان۔ سلام رمضان، سلام رمضان، سلام رمضان سگت تا سبنی سامو حاضر اری خوبصورت ٹرانسمیشن الحمدللہ ہلی رہی ہے، خوبصورت گفتگو ہلی رہی ہے، رات ہی ایڈی خوبصورت ہے اور جی گفتگو کیے نا خوبصورت ہوندی رات ہی ایڈی وڈی ہے۔ علم صاحب تائیں طرف اچن چاہیندم میں پنجی گفتگو میں انشاءاللہ یہ لفظ میں شامل کرن چاہیندم، اساں بے شک تو یہ چیل ہے تو جی تاک راتوں آہن لیلۃ القدر میں ان میں لیلۃ القدر کی تلاش کयो इहो चयो वियो आहे। कीअं तलाश कजे, कीअं ख़बर पइजे, छो त कहिड़ो नंढियूं नंढियूं शयूं तव्हां पढ़ंदा आहियो, तव्हांखे जेको आहे सो यादि कॾहिं किथे इहो बि पढ़ियो हो त कुझु अहिड़ा मख़सूस ख़ुदा ताला जा माण्हू हूंदा आहिनि जिन खे ख़बर हूंदी आहे त उहा राति कहिड़ी आहे, उनखे ख़बर पइजी वेंदी आहे। इन हवाले सां ज़रूरु चाहींदमि लफ़्ज़ ट्रांसमिशन में शामिल कयूं। जी ज़रूरु, ॾाढो सुठो सवाल कयो आहे तव्हां। बेसिकली ही राति ताक रातूं बेसिकली इन करे चयो वियो त असां मुसलमान मुशक़ थोरी वधीक कयूं, माना हर राति में उनखे ॻोल्हियूं। असां ईअं न त बसि हिकिड़ी राति आया कुझु मसइलनि जीअं उलिल अम्र केरु आहे जंहिं ते इहे फ़रिश्ता नाज़िल थियनि था, उहो इम्ज़ा करे थो ऐं ज़ाहिर आहे कोई त ज़ात अहिड़ी आहे जंहिंजे करे, छाकाणि त पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में त चलो असां चई सघूं था इहो क़ुरान मौजूदु हुयो, क़ुरान नाज़िल थियो, हज़रत जिब्राइल अमीन आया, उन्हनि अची रसूल ख़ुदा खे चयो त हीअ तनज़्ज़ुलुल मलाइकतु वरूह इहे ईंदा रहंदा, पर जेसिताईं त रसूल ख़ुदा हुयो त अचनि पिया, सम्झ अचे पई ॻाल्हि। रसूल ख़ुदा जे वञण खां पोइ यकीनन रसूल ख़ुदा जो को अहिड़ो जानशीन हुजे, पोइ असांखे थोरी मदद वठणी पए थी रसूल ख़ुदा जी अहादीस खां, जंहिंमें पाक पैगंबर फरमाइनि था अव्वलुना मोहम्मद, औसतुना मोहम्मद, आख़िरुना मोहम्मद व कुल्लुना मोहम्मद। जेके पंहिंजा 12 जानशीन अथनि उन्हनि सभिनी जे लाइ चवनि त मां पहिरियों बि मोहम्मद आहियां, विचों बि मोहम्मद आहे, असांजो आख़िर बि मोहम्मद आहे, असां सभु जा सभु मोहम्मद आहियूं। त दुनिया खे ख़बर पए त भली मां न बि हूंदुमि त को हिकु मोहम्मद ॿियो हूंदो जंहिं ते इहे फ़रिश्ता नाज़िल पिया थींदा, ऐं इहो जेको आहे ऐं उन्हनि खां अची इम्ज़ा कराए वेंदा, साइन कराए वठी वेंदा सभिनी उम्मत जे आमाल जी। ऐं अच्छा उम्मत ख़ाली न आहे, जेके बि अफ़राद आहिनि, पोइ उन में गैर मुस्लिम छो न अची था वञनि, उन्हनि जा बि क़द्र जी राति आई आहे, ठीकु आहे। पोइ कोई माण्हू उनखे जेको आहे ज़ाया करे थो छॾे, कोई ज़ाया नथो करे। ख़ैर मां तव्हांजे सवाल जो जवाबु ॾियां। ॿिए में असां इहो कंदासीं त आया जेको आया तक़दीर मटिजी सघिजे थी या नथी मटिजी सघिजे, इनशाला ॿिए ब्रेक में। हिमल ख़ाली हिन जो जवाबु ॾियो त आया इहा कंहिंखे ख़बर आहे या न, त कुझु रसूल ख़ुदा जेके ख़ुसूसन इहे जेके 12 जानशीन आहिनि, इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलातु वसलाम खां पुछा कयो, उनजो नालो बि मोहम्मद आहे। उन्हनि खां पुछा कयो त कोई साहबी अची थो मौला खां पुछा करे थो त आया तव्हांखे ख़बर पवंदी आहे त जेको आहे कहिड़ी शब लैलतुल क़द्र जी शब आहे, छाकाणि त 19 खां शुरू थिए थी, 19, 21, 23, 25, 27। त इमाम बाक़िर फरमाइनि था त छा तव्हांखे ख़बर आहे त छा असांखे ख़बर नथी पवे त जेको आहे लैलतुल क़द्र कहिड़ी राति आहे? इन राति में त ही फ़रिश्ता अची असांजो तवाफ़ कंदा आहिनि। अल्लाह सुभान त इहे फ़रिश्तनि जो जोक दर जोक अचणु ऐं उहो ई सिलसिलो नसब हले थो। जीअं मां पहिरियों बि पंहिंजे हिन जवाब में ॻाल्हि कई त रसूल ख़ुदा जे 12 जानशीन इमाम मेहदी आख़िरुल ज़मान अलैहिस्सलातु वसलाम, इमाम जो नालो बि रसूल ख़ुदा जे नाले ते आहे, पर असां प्रोटोकॉल जो तक़ाज़ो आहे इमाम खे जेसिताईं उन्हनि जो ज़हूर नथो थिए रसूल ख़ुदा जे नाले सां बि उन्हनि खे कोन पुकारींदा आहियूं। त उहे छाकाणि त पर्दा ग़ैबत में 5 साल जेको आहे सिन हुयो त इमाम खे क़तल करण जे लाइ कोई अफ़राद अची विया त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जो जेको आहे
हज़रत ईसा वांगुरु, हज़रत इदरीस वांगुरु, हज़रत ख़िज़र नबी वांगुरु। इहे 4 नबी अहिड़ा आहिनि जेके हिनमहिल कोई चौथे आसमान ते आहे, कोई 5 आसमान ते आहे, कोई 2 आसमान ते आहे। अहिड़े तरीक़े सां इमाम ज़माना बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे उतां खणी वरितो। उहो उलिल अम्र रसूल ख़ुदा जो फ़र्ज़ंद अॼु बि पर्दा ग़ैबत में ज़िंदा आहे। इहे सभु फ़रिश्ता अचनि था उन वटि, उन्हनि जे ख़िदमत में, ऐं अची पंहिंजे जेके बि उम्मत जा अमाल अथनि उन्हनि वटि खणी अचनि था, हू हिनखे इम्ज़ा कनि था। ऐं इहा राति छाकाणि त ख़ुदि क़ुर मजीद चए थो तनज़्ज़लुल मलाइकतु, इहा वॾी ॻाल्हि पोइ कयां, इहा हर कंहिंखे ख़बर न पई पए इहो छा मतिलबु आहे। तनज़्ज़लुल मलाइकतु, इहे पिया ईंदा आहिनि। हाणे ज़ाहिर कोई शख़्स त आहे न जंहिं ॾे अचनि था, अगरि उहो शख़्स न हूंदो त हे न ईंदा। बसि यानी क़ुर सचो आहे, क़यामत ताईं आहे, त बसि कोई ज़ात बि अहिड़ी आहे मौजूदु जेका। ऐं जॾहिं वरी इमाम ज़माना जो ज़ुहूर थींदो त इहे 4 नबी बि ईंदा जेके इमाम जी अची गवाही ॾींदा ऐं उनजे पोयां अची नमाज़ पढ़ंदा ऐं रिजअत थी वेंदी। जेके जेके अफ़राद अॼु मसलन असां मौजूदु आहियूं, चाहियूं था त इमाम ज़माना जॾहिं अचनि त असां बि उन्हनि जी ज़ियारत कयूं, असां बि उन्हनि सां गॾिजी हम रकाब थी जेको आहे दुश्मन आले मोहम्मद सां जंग कयूं, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि तमामु अफ़राद खे जेके उन वक़्तु मरी चुका हूंदा, मसलन असां न रहूं ऐं इमाम बाद में अचे, त हर कंहिंजी क़बर ते हिकु फ़रिश्तो ईंदो ऐं उहो उनखे अची चवंदो त जेको आहे क़बर में रहण वारा उथ। हू क़बर मां ॿाहिरि निकिरी पंहिंजो कफ़न खे झाड़े पुछंदो छा क़यामत अची वई आहे? चवंदुसि न क़यामत न अची वई आहे, जंहिंजो इंतज़ारु कंदे कंदे तूं हिन दुनिया मां हलियो वएं हैं उनजो ज़हूर थी वियो आहे। त हू जेको आहे उनखे बहितरीनु लिबास ॾींदा, हुनखे सरसबील कोसर जो पाणी ॾींदा, चवंदा ही वटि बहितरीनु लिबास पाए, ही जेको आहे गुस्ल कर, ही तेज़दार तलवार पकड़, ऐं उन सां जेको आहे हम रकाब थी दुश्मनाने मौला हुसैन, जेके मौला हुसैन खे क़तल कयो हुजनि, जेके आइम खे क़तल कयो, उन्हनि सां उन्हनि जो इंतकाम वठो। ऐं रिजत थी वेंदी। हिकिड़ो सवाल इहो पैदा थींदो आहे त जेके अफ़राद, जेके नबी, हज़रत बिलाल, हज़रत अबूज़र, हज़रत सलमान फ़ारसी, इहे बि सभु ईंदा। ऐं कुझु रिवायत में आहे त उहे इमाम, छाकाणि त कंहिं बि इमाम खे ज़ाहिरी हुकूमत न मिली, पोइ उहे सभु इमाम ईंदा, दुबारा सां अदलो इंसाफ़ जो तक़ाज़ो थींदो ऐं पूरी दुनिया अल्लाह जे उन नुमाइंदे जे तहत जेको आहे अदलो इंसाफ़ सां भरिजी वेंदी ऐं पोइ उनखां क़यामत ईंदी बाद में। सही सही सही, माशाल्लाह। असां गॾु कुझु आवाज़ूं तशरीफ़ फ़रमा आहिनि, जल्दी सां उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। असां गॾु मोहम्मद मंसूरुद्दीन साहब आहिनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि। जनाब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन। बासे अर्ज़ो समा नूरे खुदा या मुस्तफ़ा साहिबे लौलाक फ़ख़्रे अम्बिया या मुस्तफ़ा। माहे मुबीन ज़ुहरा जबी जगह था हसीन। ए अमी माहे मुबीन ज़ुहरा जबी जगह था हसीन। शम्स खां रोशन संदे आहे लक़ा या मुस्तफ़ा। बहरों पर गुल शजर
شمس و قمر شام و سحر بحر و برق و لعے شجر شمس و قمر شام و سحر تھا محبت ساں پڑھن صلو علی یا مصطفیٰ صاحب لولاک فخر انبیاء یا مصطفیٰ کئی زمانے بھی نہ پوری این کئی پوری نظام کئی زمانے بھی نہ پوری این کئی پوری نظام تو کرے حق پاک تڑہیں خود ثنا یا مصطفیٰ صاحب لولاک فخر انبیاء یا مصطفیٰ سبحان اللہ ماشاء اللہ असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं कुरतुलैन नसीर साहिबान जेके असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहिनि थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बड़ा लजपाल है तेरा घराना या रसूल अल्लाह तेरे टुकड़ों में पलता है ज़माना या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुहम्मदुर सय्यदुल कौनैन वा सकलैन मुहम्मदुर सय्यदुल कौनैन वा सकलैन वल फरीक़ैन मिन उर्ब व मिन अजम या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ना कोई आप जैसा था ना कोई आप जैसा है ना कोई आप जैसा था ना कोई आप जैसा है कोई यूसुफ से पूछे मुस्तफा का हुस्न कैसा है या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह दुरूद उन पर सलाम उन पर यही कहना खुदा का है दुरूद उन पर सलाम उन पर यही कहना खुदा का है खुदा के बाद जो है मर्तबा सल्ले अला का है या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह बड़ा लजपाल है तेरा घराना या रसूल अल्लाह बड़ा लजपाल है तेरा घराना या रसूल अल्लाह तेरे टुकड़ों पे पलता है ज़माना या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सुभान अल्लाह वक्त आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में सलाम रमज़ान सलाम रमज़ान
सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं ही उहे लम्हात आहिनि जेके आहिस्ता 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 विछड़ी रहिया आहिनि। अॼु जुमतुल विदा आहे ऐं ही जुमो मुबारक वरी ख़ुदा ताला अगरि ज़िंदगी ॾिनी त असांखे अॻे रमज़ान मुबारक माना साल खां पोइ असांखे मिलंदो। त उन जा ई कुझु लम्हात आहिनि, आख़िरी लम्हात जंहिंमें तव्हां जी असांजी ख़ुशनसीबी आहे त ही लम्हात बि ज़िक्र सां गॾु गुज़री रहिया आहिनि। ही लम्हात बि बरकतूं घुरंदे, रहमतूं समेटंदे, मग़फ़िरत घुरंदे, निजात हासिल कंदे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह गुज़री रहिया आहिनि। असां गॾु कुझु आवाज़ूं तशरीफ़ फरमा आहिनि। अली रज़ा अनमोल साहिबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। हिन हिसे में चाहियां थी त तव्हांजी आवाज़ शामिल थिए। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आज की रात है, आज की रात है, आज की रात है, नूरी महफिल पे चादर तनी नूर की, नूरी महफिल पे चादर तनी नूर की, नूर फैला हुआ आज की रात है, चांदनी में है डूबे हुए तो जहाँ, चांदनी में है डूबे हुए तो जहाँ, कौन जलवा नुमा आज की रात है। अर्श पर धूम है, फर्श पर धूम है वो बदबख्त जो आज महरूम है। अर्श पर धूम है, फर्श पर धूम है वो बदबख्त जो आज महरूम है। फिर ये आएगी शब किसको मालूम है, फिर ये आएगी शब किसको मालूम है। हम पे लुत्फ़ो सखा आज की रात है, हम पे लुत्फ़ो सखा आज की रात है, चांदनी में डूबे हुए तो जहाँ, चांदनी में डूबे हुए तो जहाँ, कौन जलवा नुमा आज की रात है। मांग लो चश्मे तर मांग लो, मांग लो चश्मे तर मांग लो, दर्द दिल और हुस्ने नगर मांग लो, प्यार मोहम्मद की नगरी में घर मांग लो, प्यार मोहम्मद की नगरी में घर मांग लो। मांगने का मज़ा आज की रात है, मांगने का मज़ा आज की रात है, नूरी महफिल पे चादर तनी नूर की, नूरी महफिल पे चादर तनी नूर की, नूर फैला हुआ आज की रात है, नूर फैला हुआ आज की रात है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाकई में वो नूर फैलियल आहे जंहिं नूर जी माशाअल्लाह सां लिखण वारे ॻाल्हि कई आहे। ख़ुदा ताला असां सभिनी खे इन नूर सां फैज़याब करे, आमीन सुम आमीन। अलामा साहब तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि, ऐं छो त ही जुमतुल मुबारक जो आख़िरी घड़ियूं आहिनि, जुमतुल विदा जो आख़िरी घड़ियूं आहिनि, उन हवाले सां बि ऐं उन जी मख़सूसियत जे हवाले सां, उन जी अहमियत जे हवाले सां बि ज़रूरु चाहींदमि त ट्रांसमिशन में लफ़्ज़ शामिल थियनि। जी ज़रूरु। बेसिकली जुमतुल विदा खे, जुमतुल विदा बि उन जी इल्लत इहा ई आहे त ही जेको महीनो हुयो इन में मेज़बान परवरदिगार हुयो ऐं महिमान असां हुयासीं, ठीकु। ऐं उन थियो ईअं त असां जेको आहे हिन जॾहिं कंहिंजे बि घर वेंदा आहियूं न महिमान थी, पोइ मेज़बान जी कोशिशि हूंदी आहे त वधि खां वधि उनखे शयूं प्रोवाइड करे, माना मुंहिंजे महिमान खे का तकलीफ़ न अचे रिहाइश में, को खाधे पीते में, के ॿिए हवाले सां, के हर तरह सां ज़ियाफ़त करण जी कोशिशि कंदो आहे मेज़बान। ऐं अगरि मेज़बान परवरदिगार हुजे
अल्लाह त सुभान तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त अलाह तॾहिं त जेको आहे जहन्नुम जा दर बंदि कया, जन्नत जा दरवाज़ा खोलियईं, बेशक, सुभान तव्हांजी हिकु हिकु नेकी खे जेको आहे 1000 बराबरि वधायईं। चए थो त अलाह रब्बुल इज़्ज़त चए थो त ही छाकाणि तव्हां महिमान आहियो मुंहिंजा, ही उहो महीनो आहे हिन महीने में तव्हांजी साह खण तस्बीह जे बराबरि आहे। सुभान अल्लाह हता की अगरि तव्हां सुम्हो था, निंड था कयो, तॾहिं बि तव्हांखे सवाबु लिखंदुमि। सुभान अल्लाह सुम्हण इबादत आहे। हिन जा लम्हा लम्हा ॿियनि महीननि जे 1000 महीननि खां अफ़ज़ल आहिनि। हिन जूं रातूं ॿियनि महीननि जे 1000 महीननि खां अफ़ज़ल आहिनि। हिन जा ॾींहं, हिन जा लम्हा, हिन जो हिकु हिकु पल जेको आहे उहो 1000 महीननि खां बहितर आहे। त हीउ जेको आख़िरी जुमो थो अचे, जुमो ॾींहंनि जे हिसाब सां तमामु ॾींहंनि जो सरदार ॾींहुं हूंदो आहे। त सरदार ॾींहुं जेको आख़िरी हिन मां वञे थो, इहो असांजे लाइ हिकु मां फ़ारसी छाकाणि त मां ईरान में रहां थो त लफ़्ज़ इलाही फ़ारसी था अचनि, सोचींदो आहियां त हाणे कहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायां जेको तव्हां सम्झी सघो। जरीका चवंदा आहिनि, जेको आहे हिकिड़ी चिड़ंग असांखे लॻे थी त हीउ आख़िरी जुमो अथव, इहो बि वियो। हिनमहिल ताईं अगरि असां हिन मां सुफ़रे मां कुझु हासिलु न करे सघिया आहियूं त कम अज़ कम जेके आख़िरी 2 ॾींहं बचा आहिनि, 3 ॾींहं बचा आहिनि, या आख़िरी इहो जुमो अथव, सरदार ॾींहुं आहे, जेतिरो हिन सुफ़रे मां हासिलु करे सघो था उहो हासिलु कयो। त इहो हिकिड़ो असां लाइ हिकिड़ो झटको हूंदो आहे त अगरि हीअ हेतिरा ॾींहं तव्हां ज़ाया कया अथव त हीअ अञा ज़ाया न कर, अञा उहो लम्हा अथई, अञा पल अथई उहे। सो इन करे असां उनखे वॾे एहतमाम सां मनाईंदा आहियूं त इहो एहतमाम हर इंसान खे इहो ख़बर पए त यार जुमतुल विदा अची वियो, आख़िरी जुमो अची वियो। अञा ताईं जेको आहे अगरि मां गाफ़िल हुयुमि त हिनमहिल निंड मां बेदार थी वञा। ठीकु आहे, हिकु त इहो। ॿियो इहो त जॾहिं मुसलमान असां सभु जेको आहियूं न, उहो पाक नबी जी हदीस मुबारक जे तवसुल सां त हथ ऐं अखि वांगुरु आहिनि सभु मुसलमान। अगरि अखि खे कुझु थिए त जेको आहे फौरी असांजो हथु जेको आहे उनखे बचाइण जी कोशिशि कंदो, का शइ गर्दो गुबार न वञे, सिलसिलो थिए। अहिड़ी तरीक़े सां असां पूरी उम्मत जेको आहे जुड़ियल आहियूं। पोइ असां लाइ बॉर्डर न आहे, कोई मर्ज़ कोन्हे त असां पाकिस्तानी आहियूं त इराक़ी मुसलमान असांखां परे आहिनि, ॿिया आहिनि, या सऊदी वारा ॿिया आहिनि, शाम वारा ॿिया आहिनि, यमन वारा ॿिया आहिनि, फ़लस्तीन वारा ॿिया आहिनि। न, असां सभु मुसलमान हिकु आहियूं। मुसलमान हुजण में असांजी का मर्ज़ कोन्हे त हीउ पाकिस्तानी, हीउ गैर पाकिस्तानी। त अगरि असांजे पूरे मुस्लिम उम्मा जे अंदरि काथे बि को ज़ुल्म थिए थो, सितम थिए थो, त असांखे बायद हिते असांजी उहा अखि रोए, असांखे उहा तकलीफ़ हुननि खे आहे, तकलीफ़ असांखे अहसासु थिए। इन ई वजह सां इमाम ख़ुमैनी रहमतुल्लाह अलैह जेके जिन इनक़लाब आंदो ईरान जे अंदरि, उन्हनि इन आख़िरी जुमतुल विदा खे योम फ़लस्तीन सां जेको आहे जोड़ियो, योमुल क़ुदस सां जोड़ियो। त बैतुल मक़दस से जेको आहे ज़ालिम सह्यूनिस्ट जेके आहिनि क़ाबिज़ थियल आहिनि, त असांखे इहो आज़ादु कराइणो आहे। त योमुल क़ुदस हाणे इन में को नसल या फ़िरक़े वारियत कोन्हे, इन में अहले हदीस, अहले सुन्नत, अहले तशी, हर मकतब फ़िक्र जो शख़्स जेको आहे उन आख़िरी जुमे खे योमुल क़ुदस जे हिसाब सां मल्हाईंदो आहे। ऐं सभु मिली जुली हिकिड़े प्लेटफॉर्म ते त असांखे बैतुल मक़दस खे जेको आहे क़िबला अव्वल खे आज़ादु करिणो आहे। त हिकु त इहो आहे त सभु पूरी यूनिटी थी, तमामु बैनुल मज़ाहिब जे अंदरि सभु गठे हिकिड़े प्लेटफॉर्म ते थी अचनि था। हिकु त योमुल क़ुदस आहे, योमुल जुमा आहे। त सभु मुसलमान, छाकाणि त जुमे जो ख़ुदि हिकिड़ो फ़लसफ़ो इहो आहे त छाकाणि त वाजिबु कोन्हे पढ़णु, पर इन जी अहमियत ऐं फ़ज़ीलत एॾी आहे, जेको 3 जुमा नथो पढ़े उहो दुबारा कलमो पढ़े, माना एतिरी फ़ज़ीलत आहे। त छाजे करे जो सियासी तौर ते असां जेको पाण सोशल बाइकाट हूंदो आहे या सोशल वैल्यूज़ जेके आहिनि उहे असां परे आहियूं, जुमे जॾहिं इकठे थी वञूं, मूंखे ख़बर पइजी वञे त मुंहिंजे भाउ सां कहिड़ी तकलीफ़ आहे, मुंहिंजे पाड़े वारे सां कहिड़ी तकलीफ़ आहे, मस्जिद जे भर वारे सां कहिड़ी तकलीफ़ आहे, असां उहो गॾु थियूं, हिक ॿिए जा मसइला मसाइल सुणूं। इहो हिकिड़ो जुमे जो फ़लसफ़ो आहे। ऐं इन ई जुमे जे फ़लसफ़े जे अंदरि असां योमुल क़ुदस बि मल्हायूं था, योमुल जुमा बि मल्हायूं था, योमुल विदा बि मल्हायूं था, ऐं रमज़ान जे भलारे महीने खे मिली जुली ज़ियाफ़त जे हिसाब सां मल्हायूं था। त इहो महीनो भलारो असांखां छुटियो थो वञे, इन मूं जेतिरो फैज़ हासिलु करिणो आहे, न करे सघिया आहियूं उहो हासिलु
करे वठो। हासिल करे वठो। ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। ऐं हीउ जेको महीनो जेको हिकु तोहफ़े में असां सभिनी मुसलमाननि खे मिलियो आहे, अॼोको वरी ॾींहुं जॾहिं मां ॾिसां थी त हीउ महीनो अल्हम्दुलिल्लाह तोहफ़े में मिलियल आहे, वरी उन महीने में उहो ॾींहंनि जो सरदार तोहफ़े में मिलियल आहे, वरी हिन राति में क़ुरान पाक तोहफ़े में मिलियल आहे, वरी हीउ मुल्क तोहफ़े में मिलियल आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन्हनि घड़ियुनि में तव्हां सां साह खणी रहिया आहियो। बिस्मिल्लाह। त फ़क़ति क़ुरान मजीद हिन माह मुबारक रमज़ान में नाज़िल न थियो आहे, जेतिरियूं बि आसमानी किताबूं आहिनि सभु जो सभु हिन ई माह रमज़ान में इन ई ताक रातुनि में जेके आहिनि उहे, हता के जेके 4 आसमानी किताबूं आहिनि उन खां अलावा बि कुझु अंबिया अहिड़ा हुया जंहिंखे कुझु किताबूं ॾिनियूं वयूं जेके आसमानी न हुयूं, पर हिकिड़ा उन्हनि जा वज़ाइफ़ हुया उहे उन्हनि खे ॾिना विया हुया, उहे बि इन ई महीने में जेके नाज़िल थिया आहिनि। माना हिन महीने जी फज़ीलत हिकु इहा बि आहे। इहा बि आहे, बेशक बेशक। सबा अहमद साहिबा सां गॾु आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त ट्रांसमिशन जे हिन हिसे में पंहिंजी आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहुँचूं दरे सरकार पर, चाहा तो यही है, चाहा तो यही है, आगे मेरी तकदीर है, तमन्ना तो यही है, तमन्ना तो यही है। और ये उनकी रज़ा है मुझे भेजें मुझे रोके, ये उनकी रज़ा है मुझे भेजें मुझे रोके, वापस मैं नहीं आऊँगा, चाहा तो यही है, चाहा तो यही है, वापस मैं नहीं आऊँगा, चाहा तो यही है, चाहा तो यही है। और इज़हार गमे हिज्र की क्या शक्ल निकालूं, इज़हार गमे हिज्र की क्या शक्ल निकालूं, आँखों के लिए खास है नज़ारा तो यही है, नज़ारा तो यही है, आँखों के लिए खास है नज़ारा तो यही है, नज़ारा तो यही है। और एक खास महक आने लगी मौज हवा में, एक खास महक आने लगी मौज हवा में, आसार बताते हैं मदीना तो यही है, मदीना तो यही है, आसार बताते हैं मदीना तो यही है, मदीना तो यही है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह। अलामा साहब ज़रूरु इन ॻाल्हि जो बि ज़िक्र पंहिंजी ट्रांसमिशन में ज़रूरु रखंदमि मुख़्तसरनि लफ़्ज़नि में, छो त वक़्तु इलाही घटि आहे असां वटि। असां जीअं तव्हां फ़रमाए रहिया आहियो ऐं जीअं तमामु असां मुसलमाननि खे ख़बर आहे त रोज़ा इंसान ते फ़र्ज़ आहिनि, नमाज़ इंसान ते फ़र्ज़ आहे, ऐं उन्हनि इबादतुनि खे जेके फ़र्ज़ इबादतूं आहिनि जेके असां ते फ़र्ज़ कयूं वियूं आहिनि, अॼु
मां पंहिंजे क़रीब क़रीब मुआशरे में जॾहिं ॾिसां थी उन्हनि में बि असां कोताही करे रहिया आहियूं, उहे बि असां जेके फ़र्ज़ इबादतूं आहिनि उहे बि सही तरीक़े सां अदा न करे रहिया आहियूं। उन मुंहिंजे दीन में उन्हनि माण्हुनि जे लाइ छा फ़रमान आहे जेके फ़र्ज़ खे फ़र्ज़ न ॼाणनि? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त असां अगरि कंहिं घर में रहूं था त बिजली इस्तेमालु कयूं था, गैस इस्तेमालु कयूं था, पाणी इस्तेमालु कयूं था, त उनजो बिल बि असांखे हथ में अदा करिणो आहे। अगरि न कंदासीं त छा थींदो? 1 महीने 2 महीननि 3 महीननि 4 महीननि खां पोइ उहा शइ कटिजी वेंदी। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे एतिरियूं नेमतूं अता कयूं आहिनि, असांखे वालदेन अता कयनि, असांखे जेको आहे भाउ भेण अता कयनि, असांखे रिश्तेदार अता कयनि, असांखे मोहल्ले वारा, असांखे सालिम ज़िंदगी अता कयनि, असांखे इज़त शोहरत दौलत हर शइ अता थी। एतिरियूं नेमतूं आहिनि जंहिंजो को शुमार नथो करे सघिजे। ठीकु आहे। त छा असां उन परवरदिगार जी हिकु नंढिड़ो अमल जेको हू चवे थो त बाबा सुबुह जो उथी नमाज़ पढ़ो, जेको आहे ज़ोहर में 4 रकतूं पढ़ो, असर में 4 रकतूं पढ़ो, इहे सिर्फ़ु फ़र्ज़ बि अदा कोन था करे सघूं, त इन जो मतिलबु इहो आहे त असां हुन मोहसिन जो हक़ीक़ी हक़ अदा करे ई न पिया सघूं। अच्छा, अहिड़ा माण्हू वरी ईअं बि हूंदा अथव त ग़रीबनि खे पैसा ॾेई रहिया हूंदा आहिनि, नमाज़ कोन था पढ़नि, ग़रीबनि खे पैसा था ॾियनि, मस्जिदूं था ठाराइनि, इहे कंहिं कम जा नथनि। छाजे करे? अगरि मां पंहिंजे घर में हिकिड़ी बिजली इस्तेमालु कयां थो, अगरि मां उहो उनजो बिल अदा न कयां त उहो कटिजी वेंदी। पाड़े वारे जा अगरि उनखे पाड़े वारे जो बिल जमा कयां त मूंखे को फ़ाइदो कोन पुॼाईंदो जेको आहे उहो। अहिड़ी रीति मुंहिंजी उहे नेकियूं कम जूं न आहिनि जेसिताईं मां पाण पंहिंजो उहो अमल अंजाम न ॾियां। कोशिशि असां कयूं त असां परवरदिगार आलम जी जेके बि ख़ुदावंद मुताली रोज़ा रखिया आहिनि, इहे असांजे ई फ़ाइदे लाइ रखिया आहिनि। मां छाकाणि त बेसिकली डॉक्टर बि आहियां, मां कराची यूनिवर्सिटी मां BS फिजियोलॉजी कई आहे। फिजियोलॉजी यानी टोटली स्टडी अबाउट ह्यूमन बॉडी। त हीउ रोज़ो केतिरो ज़रूरी आहे उहो असां ॼाणूं पिया। मतिलबु थोरो घणो असां इंसानी बॉडी जे बारे में रखूं था, इल्मु रखूं था त ॼाणूं पिया त ख़ुदावंद मुताल चाहे थो त मूंखे ठीकु रखे, मुंहिंजो सिहतमंद रहां, इन करे इहो रोज़ो आहे। रोज़ो मुंहिंजे करे ई आहे, न कि ख़ुदा जे करे आहे। अहिड़ी तरीक़े सां ही नमाज़ूं अॼु तव्हां ॾिसो पूरी दुनिया में जेका मेडिटेशन कंदा आहिनि, जेको वर्जिश सेखारींदा आहिनि, उहे ई कम सेखारींदा आहिनि जेके असां नमाज़ पढ़ी अंजाम करे रहिया हूंदा आहियूं। कंहिं शख़्स अची कंहिं डॉक्टरनि ख़ुसूसन ईरान में कुझु बुज़ुर्ग आयतुल्ला टाइप जा उलमा जेके हुआ, उन्हनि खां पुछनि तव्हांजी उमिरि 110 साल, 120 साल, 115 साल, 80, 85, 90 साल, एॾियूं उमिरूं आहिनि। असां डॉक्टर एॾो जेको आहे हाइजेनिक तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। असांखे ख़बर आहे त असांखे ॾींहं में पोटेशियम केतिरी वठणी आहे, कैलोरीज़ केतिरी वठणी आहे, विटामिन्स केतिरी वठणियूं आहिनि, उन हिसाब सां ज़िंदगी गुज़ारींदा। पोइ बि 60-65 साल खां वधीक को डॉक्टर ज़िंदा कोन थो रहे। तव्हां जेके कंहिं शइ जो ख़्यालु ई कोन रखो, पोइ बि तव्हां कीअं जेको एॾी वॾी उमिरियूं आहिनि तव्हांजूं। त हुननि हिकिड़ो राज़ ॿुधायो, चई उहो राज़ इहो आहे त असां अलाह जे ॿुधायल क़ानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। कीअं? चई जेको कुझु बि मकरूह आहे असां उनखे हराम सम्झी छॾे ॾींदा आहियूं, ऐं जेको कुझु बि मुस्तहब आहे, मसलन राति जी शब जी नमाज़ आहे, नमाज़ुनि सां गॾु ॿियूं वितर नमाज़ूं आहिनि, जेके आहिनि मुस्तहब नमाज़ूं आहिनि, असां उहे न पढ़ंदा आहियूं। चवंदो फ़र्ज़ ई पढ़ियोसीं, गंज थी वियो, इहो अलाह त थोरो कयोसीं असां, ठीकु आहे। पर जेकर असां इहे बि सभु अंजाम ॾियूं त अलाह इन्हनि जे अंदरि हिकमत रखी आहे। असांजी सिहत सालिम थींदी आहे, असां सिहतमंद रहंदा आहियूं, ऐं असांजी ज़िंदगी वॾी थींदी आहे। जीअं असां उन्हनि मुस्तहब खे वाजिबु सम्झी अंजाम ॾींदा आहियूं, ऐं जेको आहे सिर्फ़ु इन्हनि 2 कमनि जी वजह सां असांजी उमिरि वॾी थी वेंदियूं आहिनि। छाकाणि असां अलाह जे कानून जी हिफ़ाज़त था कयूं, अलाह जे कानून जे ॿुधायल तरीक़नि ते हलूं था। सुभान अल्लाह, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई। ऐं इहो ई तव्हां पंहिंजे क़रीब क़रीब अगरि उन्हनि माण्हुनि खे ॾिसंदो जेके माण्हू 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा आहिनि, जीअं अलामा साहब फरमाए रहिया आहिनि, उहे माण्हू तव्हांखे हमेशह पंहिंजे पेरनि ते हलंदे नज़र ईंदा। असांजे घर में बुज़ुर्ग बेशक सिहतमंद नज़र ईंदा। असांजे घर में बुज़ुर्ग 50 जी सीढ़ी जॾहिं चढ़ंदा आहिनि त गोॾनि में सूरु, डिफरेंट शयूं असांखे थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि। पर उहे माण्हू जिन जी ग़िज़ा बि पूरी न हूंदी आहे, पर उहे अलाह जे ॿुधायल हुकुम ते हलंदा आहिनि, उन्हनि तमामु अमल उहे करे रहिया हूंदा आहिनि, उहे तव्हांखे वॾियुनि उमिरनि में बि पंहिंजे क़दमनि ते हलंदे नज़र ईंदा, सिहतमंद नज़र ईंदा। सुभान अल्लाह। ट्रांसमिशन जे
इख़्तिताम की तरफ़ आहियूं असां। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे जेको मेन नेशनल हाईवे ते मौजूदु आहे। 80 खां 200 गज़ जा रिहाइशी ऐं 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स ऑफर करे रहियो आहे। तूबा पर्ल सिटी 6 सालनि जी आसान किस्तुनि में, ऐं जेकॾहिं तव्हां कुल क़ीमत अदा कयो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे, ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा व्यूवर आहियो त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स। सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वियो आहे त सीधी सादी ख़ुशी है सुपर। गॾोगॾु जी ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी रौनक रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे, ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। करशी जामे शीरी जंहिंजा न सिर्फ़ु मशरूबात असांजे दस्तरख़ाननि ते सजंदा आहिनि, बल्कि करशी जामे शीरी इस्तेमालु थींदो आहे तमामु डिज़र्ट्स जी टॉपिक में बि। इख़्तिताम जी तरफ़ असां हली रहिया आहियूं ऐं मां चाहियां थी त हिन आख़िरी जेके लम्हात आहिनि उन्हनि जी तरफ़ वञण जे लाइ असां गॾु कुझु तमामु आवाज़ूं ई मौजूदु आहिनि ऐं जॾहिं बि सलाम पढ़िबो आहे त सभई हिकु आवाज़ थी पढ़ंदा आहिनि। पर असां गॾु नज़ीर अहमद साहब आहिनि जिन असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो आहे। असां सां गॾु ग़ुलाम क़ादिर साहब आहिनि जिन असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो, हमेशह असां सां गॾु ई हूंदा आहिनि, असांजा टीम जा मेंबर आहिनि, पर अॼु ख़ुसूसन सलाम पढ़ण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे। ऑफ स्क्रीन त पढ़ंदा ई आहिनि, अॼु ऑन स्क्रीन असां सभिनी सां गॾु पढ़ंदा। इंशाअल्लाह मुलाक़ात तव्हां सां इंशाअल्लाह वरी ॿी ट्रांसमिशन में थींदी। हींअर बि वक़्तु आहे हिननि लम्हात मां फ़ाइदो वठो, हींअर बि वक़्तु आहे हिननि तमामु जंहिं नूर जी ॻाल्हि थी हुई उन सां फैज़ियाब थियो। ख़ुदा ताला असां सभिनी जे दिलनि खे, असां सभिनी जे घरनि खे, असां सभिनी जी औलादनि में इन नूर जी रोशनी बख़्शे। आमीन सुम आमीन। वरी महिरबानी तव्हां सभिनी जी गुज़ारिश कंदमि तव्हांखे त सलाम पढ़ो। बिस्मिल्लाह। मुस्तफ़ा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत पेला को सलाम। हम यहाँ से पुकारे वहाँ वो सुने, हम यहाँ से पुकारे वहाँ वो सुने। मुस्तफ़ा की समात पे लाखों सलाम। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। हम गरीबों के आका पे बेहद दुरूद, हम गरीबों के आका पे बेहद दुरूद, हम फकीरों की सरबत पे लाखों सलाम। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। ज़ाहिदा तैयबा ताहिरा सय्यदा ज़ाहिदा तैयबा ताहिरा याने खातून ने जन्नत पे लाखों सलाम। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। आसियो थामिलो दामने मुस्तफ़ा। आसियो थामिलो दामने मुस्तफ़ा। फिर पढ़ो रब के रहमत पे लाखों सलाम। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम।
کاش محشر میں جب ان کی آمد ہوئے بھیجے سب ان کی شوکت پہ لاکھوں سلام کہ مجھ سے خدمت کے قدسی کاہے رضا مجھ سے خدمت کے قدسی کاہے رضا مصطفیٰ جانے رحمت پہلا کو سلام شمع بز میں ہدایت پہلا کو سلام جی سوہانی گھڑی چمکا طیبہ کا چاند جی سوہانی گھڑی چمکا طیبہ کا چاند اس دل افروز ساتھ پہلا کو سلام مصطفیٰ جانے رحمت پہلا کو سلام یا رسول اللہ تیرے در کی فضاؤں کو سلام گنبد خضرا کی ٹھنڈی چھاؤں کو سلام جو مدینے کی گلی کوچوں میں دیتے صدا ان فقیروں راہ گیروں ان گداؤں کو سلام الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिम TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।